दोस्त ये क्या है? ये चकोर के बच्चे। चक्कर के बच्चे ऐसे होते हैं क्या? दोस्तों हे ॾिसो असांजे पाड़े में ॿिलीअ बच्चा ॾिना आहिनि, पर अलाए केतिरा बच्चा ॾिना अथई, 5-6 बच्चा ॾिना अथई ऐं एॾा सुहिणा सुहिणा पैदा कया अथई। ॾिसो जाॾे ॿिली वञे थी उन पासे बच्चा था वञनि। दोस्तों मिनसा खे असां रिक्शा में वठी था वञूं ऐं मिनसा जे भरिसां हिकिड़ी अम्मा वेठल आहे, वीचारी आहे। उन ॾिठो त मिनसा खे झटका पिया अचनि ऐं उन वरी पोइ हथ खे ईअं पकड़ो अथसि। हे ॾिसो मां तव्हांखे हथ बि ॾेखारियां, मिनसा जो मुंहुं ॾिसो लही वियो आहे, मिनसा जो फेस लही वियो आहे। अम्मा पकड़ी वेठी अथसि बांह सां और सो हथु पकड़े वेठी अथसि। मिनसा कंफ्यूज़ थी वई आहे त पप्पा पाण वटि नथो विहारे, भला हिते विहारियो अथई। हे ॾिसो न, मूंखे बि पंहिंजी वालदा यादि अची वई जॾहिं मिनसा खे अम्मा पकतो त। दोस्तों हींअर असीं वञूं पिया हॉस्पिटल ऐं इहा हॉस्पिटल आहे बिल्कुलु सफ़ारी पार्क के भरिसां। मिनसा खे बुखार निकितो आहे, खंघि अथसि ऐं बुखार। हे ॾिसो तबियत ख़राबु अथसि, डॉक्टर सां कॉन्टेक्ट थियो आहे, डॉक्टर वेठो आहे, अचे थो ठीकु आहे वठी अचोसि। सो हींअर 6 थिया आहिनि। अम्मा छा थियो अथई तोखे? मूंखे बुखार। अम्मा छा थियो अथई? बुखार। बुखार। सो बसि दोस्तों पुॼण वारा आहियूं ऐं मिनसा खे दवा वठी ॾियो, पोइ मिनसा खे पार्क में वठी वेंदासीं असां। दोस्तों असां दवा वठी आया आहियूं हॉस्पिटल मां, मिनसा खे पाणी वठी ॾिनो आहे। हाँ मूंखे डोल वठी ॾियो। डोल बि वठी ॾियूं, चए थी मूंखे डोल वठी ॾे। गाॾी में थोरो इलेक्ट्रिक जो फॉल्ट थी पियो आहे त वरी असां हिते साइड में बीहारे इलेक्ट्रिशियन आहे, ठाहेसि थो। दोस्तों अॼु पुराणी जोड़ी थी अचे, सलीम जान इलाही ॾींहंनि खां पोइ अचे। सलीम जान असां ॾिस जे लाइ रेडी लॻा पिया आहियूं। अॼु पुराणी जोड़ी, वाह जो गेटअप कयो थी यार। हे असलम भुट्टो, अब हे अॼु हिनखे किथां भला पकतो अथई? हाँ पकड़े आयो आहियां इन लाइ जो मारवी चना जो ट्रिब्यूट तो रिकॉर्ड किया। अच्छा हिनखे वठी आहियां, मुंहिंजे कुझु हिन खां कमेंट्स, कुझु तोखां, कुझु बिल्कुलु बिल्कुल बिल्कुल। अहमद बि ईंदो हींअर। अहमद अचण वारो आहे? थियणु खपे बराल यार। तुंहिंजो नाइस गेटअप, फर्स्ट क्लास शर्ट पाती अथई ग्रीन ऐं गेटअप वाह जो कयो अथई यार। इहो गेटअप हाणे तुंहिंजो असांखे वरी ॾिस कावड़ थी अचे। हाणे असां बि ईअं कयूं, गेटअप चेंज कजे माण्हू आर्टिस्ट फनकार माण्हू। केॾो सुहिणो लॻे यार गेटअप में। सुहिणो त आहे। हा तुंहिंजो बि गेटअप वरी के पर चेंज कई आहे? मां हे त जेका नाइकी जी आहे एजाज़ खे कॉल कई थी? न हाणे कयो। अहमद खे कॉल कई थी? अचनि था? हा अहमद ईंदो 6 बजे। 6 बजे हलो ठीकु आहे। देरि आहे इलाही। जी निजी ज़िंदगी कीअं हुई, मारवी चना जेको आहे सो वक़्त ते ईंदी या तंग कंदी डायरेक्टरनि खे या छा, ऐं इन खां अलावा मारवी चना जेका स्ट्रगल कई उन में केतिरे क़दुरु कामयाबु वई, इहे सभु शयूं। मतिलबु इंटरव्यू आहे तुंहिंजो, जेके जुमिला तोखे यादि आहिनि उन हवाले सभु करणा आहिनि। दोस्तो ॾिसो मिनसा जा हथ ॾिसो केॾा प्यारा आहिनि ऐं मानी पचाए थी। मानी सिखी वई आहे ऐं गोल गोल पचाईंदी आहे, सफ़ा गोल गोल। वाह 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 वाह, एॾी प्यारी मानी पचाई अथई। वरी ईअं बि करे थी। अम्मा कंहिं तोखे सेखारियो आहे मानी पचाइण? मम्मा। मम्मा सेखारियो अथई? ॾिसां हे हथनि खे छा थी करे, इन सां छा थींदो आहे? सही मानी ठहंदी आहे। सही मानी ठहंदी आहे? अच्छा अरे वाह भाई वाह, मेहंदी वारा हथ अथसि, मानी बि पचाई अथई। हाणे हिनखे छा कंदी, पचाईंदी? अच्छा दोस्त ये क्या है? ये चकोर के बच्चे। चक्कर के बच्चे ऐसे होते हैं क्या? हाँ। और ये क्या है? ये काले तीतर के बच्चे। काले तीतर के बच्चे। ये नर मादा कैसे पता चलेगा? नर मादा में पता नहीं चलता है, बच्चों में पता नहीं चलता। अच्छा और ये क्या है? इसमें भी बच्चे। इसमें भी बच्चे हैं? अच्छा और कोई यार, ये मुर्गियों के बच्चे लग रहे हैं मुझे। नहीं चकोर के बच्चे ऐसे होते हैं? हाँ ऐसे होते हैं। अच्छा यहाँ छोड़ोगे तो भाग जाएंगे? खुले खुले घूमते हैं, हिले हुए मेरे तो मां वञा तो जोर चोरंगी। अॼु टियों दफ़ो मां गिलास वरितो आहे ठिकर जो, सो पाणी बि जांच थो त लीक थी थो वञे। टियों दफ़ो अॼु। ऐं ॾाढा गाना पियो ॿुधे, असलम भुट्टो गॾु जोड़ी वेठी त सलीम जान। रोड अॼु वॾा ख़ुशि आहिनि ॿई, पुराणी जोड़ी आहे। तू मेरा जानू है। सलीम जान नथो ॻाए भला? असलम रूह आहे। ऐं हे रोड जेको आहे अॼु ज़बरदस्त लुक पियो ॾिए, छो जो वण सावा थी विया आहिनि, मींहुं वसियो आहे 2-3 ॾींहं। अञा बि झुड़ लॻो पियो आहे, ॾिसो न अञा बि झुड़ लॻो पियो आहे। हवा थधी लॻी पई आहे, लॻे इहो ॼण बहार अची वई आहे। कराची जी मौसम हाणे ॾाढी भली थी वई आहे, बसि अलाह हाणे मींहं खां पनाह ॾे, मींहुं इलाही थी वियो। दोस्तो मिनसा 2-3 ॾींहंनि खां डोल चए पई, अॼु हुनजी डोल बिल मिली वई आहे
बत्ती असां उनजे लाइ इहे ढोल आहे ॾिसो वधीक वरी मिनसा खणंदी त पोइ ॾसींदी। दोस्तो ही सलमान रिंदा ऐं सन टीवी जो DOP बहितरीनु DOP असांजो दोस्त बि आहे ऐं इलाही साल असां सां गॾु कमु कयो अथसि। हाणे मसइलो इहो थियो आहे त सलमान सां हिकिड़ी ट्रेजेडी थी वई आहे 12 मुहर्रम ते, जेको पंहिंजी ज़बानी तव्हांखे पाण ॿुधाईंदो। सलमान छा थियो 12 मुहर्रम ते? 12 मुहर्रम ते इमरान भाई हैदराबाद खां मां आयुसि पे कराची आयुसि पे रस्ते में ई मूंखे फिरी आया पठान फैमिली सां गॾु हुउसि। कहिड़ी जाइ ते? मद्रास चौक ऐं सोराबकोट हा उते फैमिली सां गॾु हुउसि। मूंखे थी असल में चाबी मूंखां विसरी घर ॻोठ में हिकिड़ी चाबी हुई, नंढे भाउ उहो वियलो बुकिंग ते, हुनजो मां अचां पियो त मां मुंहिंजो ठीकु आहे मुंहिंजो तेसीं ताईं तूं ईंदे तेसीं ताईं आउं तुंहिंजो वेट थो कयां। रस्ते में ई आउं हुते किथे घुमियुसि पिए पाड़े में ई। जीअं ॿियो केरु केरु? मुंहिंजी घरवारी हुई, मुंहिंजो पुटु हो। पुटु केतिरे सालनि जो आहे? 7 सालनि जो आहे। पोइ छा थियो? बसि उहो गाॾी में ई वियासीं असां हिते पाड़े में, जीअं माण्हू टाइम पास कंदो आहे गाॾी में घुमियासीं पिए त 2 पठाण आया। पठाण हुआ नंढड़ी उमिरि जा, तक़रीबन 18 साल 19 साल। छा ते आया? बाइक ते। उहो बाइक ते आया त उन्हनि यकदमि रखी, पहिरीं मुंहिंजे पुट ते पिस्तौल रखी, पुट खां पोइ आया मुंहिंजी घरवारी ते पिस्तौल रखियनि। चई बैग दो मोरियो, बैग ॾिसनि मां मोबाइल बि हुआ त मोबाइल बि पुरे विया हली। पर्स में छा हो तव्हांजो? मुंहिंजे उन पर्स में हिकिड़ो त गोल्ड हो मुंहिंजी शादी जो जेको मूंखे मिलियल हो मुंहिंजी घरवारी खे, उहो मुंहिंजी ससु ॾिनो ऐं कुझु मुंहिंजो हो त उहो ॿई मिलाए करे उहो हुते रखियल हो, उहो खणी पिया आई कराची। त पहिरीं ॻाल्हि त इहा त मूंखे ख़बर ई कोन्हे त गाॾी में गोल्ड पियो। अच्छा, हुन गोल्ड जी तव्हांखे ख़बर न हुई त हुन बैग में मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजी घरवारी खे ख़बर। अच्छा, पोइ जीअं बैग पे घुरियूं त मुंहिंजो खणी ॾी छॾ बैग आहे, माना ॿियो सामान हुन में इहो हूंदो, माना नंढड़े हूंदा आहिनि चिप्स वग़ैरह खीर वीर, त मुंहिंजो ॾी छॾ, मुंहिंजो हिननि शयुनि खां मथे त न इहो वरी मां। अच्छा, तुंहिंजी वाइफ वरी वीचारी ॾींदी न हूंदी छो जो हुनखे ख़बर ई त हिन में गोल्ड आहे। गोल्ड आहे, हुन हिन शइ खां ॾिनो कोन, मुंहुं फोड़े ॾेई छॾियो मुंहिंजो। केतिरो सामान दो? 5 लख जो हो। 5 लख जो गोल्ड ऐं तुंहिंजो मोबाइल? 3 मोबाइल। पोइ हाणे उहो मिलिया? अञा ताईं कोन मिलिया आहिनि। अच्छा, उहो हिकिड़ो पठाण जेको आहे पुलिस मुक़ाबले में, माना पुलिस छापा वापा हयां त हुनमें हिकिड़ो पठाण मारिजी वियो। पोइ हुनजी तव्हां सुञाणी तस्दीक कई? मूंखे हुननि तस्वीर मोकिली त अलहमदुलिल्लाह माना उहो ई हो। मतिलबु उहो वरी पुलिस मुक़ाबले अलॻि सां मारियो पियो आहे? पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। दोस्तो इहो अथव कराची सोराब ॻोठ में जेको हले पियो सिस्टम। सलमान रिंद पंहिंजे वात सां तव्हांखे ॿुधायो ऐं सन टीवी जो बहितरीनु कैमरामैन DOP ऐं डायरेक्टर ॿियो फोटो बि हिन बसि कैमरा जेका थोरो शाये थींदो आहे, पर मां सलाम थो कयां हिनखे एतिरी हिन जी चोरी थी वई, हे मसइलो थी वियो, पर माना हिन जे वात ते उहा मुस्कुराहट आहे, मुंहुं माना हिन जो मुस्कुराईंदो थो रहे। इहे शयूं त वरी माण्हू रिकवर करे थो, ठाहे थो, जाने थो जाने। माना हींअर वेठो आहियां मां तव्हां सां गॾु त हिन मक़सदु इहो आहे त माना उहा शइ ॾिनी अथमि त पंहिंजो बची वियो। इहे शयूं वरी ठही वेंदियूं। उहो पठाण माना इन पोज़ीशन ते अची वियो, उन गोली हलाइण जी कोशिशि कई पई, माना लोड करे छॾी। हाणे उहो या मुंहिंजे पुट ते हमिलो करे या मुंहिंजी घरवारी ते, छो त हुनखे मुंहिंजी घरवारी ते पिस्तौल हुन सिधी कई, मूं ते बि कई, हुन ते बि कई, मुंहिंजे पुट खे चमाड़ाई। दोस्तो बहरहाल कुझु बि थी वञे, लेडीज़ जे मथां इहा शइ न करणु खपे। असां हिन जी बिल्कुलु तरदीद था कयूं। पठाण पाण खे चवंदा आहिनि गैरतमंद आहियूं असां, लेडीज़ जे मथां न करणु खपे। बहरहाल दोस्तो इहो अथव सलमान रिंद जी कहानी। दोस्तो मिनसा जे असां इहो ढोल वठी आया आहियूं, मिनसा खे इलाही पसंदि आहे ऐं मिनसा जंहिं महिल जिथे वञे थी बसि हिनखे खणी थी वञे। ऐं हाणे हिन नालो बि रखियो हूंदई, पुछूंसि था मिनसा नालो रखियो अथई? हा, एल्सा। हिन नालो एल्सा आहे? अच्छा, पोइ हिन लटा ॿिया वरिता अथई? हे पातल अथसि? पोइ इहे जो मेरा थियनि ॿिया लटा वठंदी? हल सही आहे। पोइ हाणे राति जो सुम्हंदी किथे? पाण सां गॾु सुम्हारींदी हुअसि? हलो ठीकु आहे। भाई मिनसा जी डॉल अथव, इन नालो अथव छा नालो आहे? एल्सा। स्पेलिंग ॿुधाए? ELSSA एल्सा। भाई मिनसा जी फ्रेंड अथव।